इन तफ़सीली ख़बरुनि में सभ खां पहिरियां ख़बर शेख नालो जाम शुरे खां कैडेट कॉलेज पिठारो में वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब थी आहे। पीपी चेयरमैन ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां परेड जो मुआइनो कयो। कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पीपी चेयरमैन पारां इहो चयो वियो आहे। हथियारबंद फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको आहे। पीपी चेयरमैन पारां इहो चयो वियो आहे। खबर शामिल क्यों पिया जाम शुरू खां कैडेट कॉलेज जे पेटारो में वालदेन जे ॾिहाड़े ते तक़रीब कोठाई वई आहे। पीपी चेयरमैन जे ख़ासि महिमान तौरु शिरकत थी आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां परेड जो मुआइनो कयो वियो। कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। पाकिस्तान पंहिंजे ख़ुदमुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। पीपी चेयरमैन तरफ़ां इहो चवणो हो। संदसि वधीक चवणो हो त हथियारबंदनि फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण तरजीह आहे। तक़रीब जी पुॼाणी ते पीपी चेयरमैन खे रवायती शील्ड ऐं तस्वीर पेश कई वई। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह पिणु तक़रीब में शरीक थियो। कैडेट कॉलेज पिटारो में वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब थी आहे। पीपी चेयरमैन ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण लाइ तरजीह आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी चौगण आहे। नाज़रीन, तक़रीब जी पुॼाणी ते पीपी चेयरमैन खे रिवायती शील्ड ऐं तस्वीर पेश कई वई। कैडेट कॉलेज पिटारो में वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब थी आहे। पीपी चेयरमैन ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां परेड जो मुआइनो कयो वियो। कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। हथियारबंद फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहे। अहिड़ो चवणु आहे बिलावल भुट्टो ज़रदारी जो। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण तरजीह आहे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां इहो चवणु हो। तक़रीब जी पुॼाणी ते पीपी चेयरमैन खे रवायती शील्ड ऐं तस्वीर पेश कई वई आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया कैडेट कॉलेज पेटारो में वालदेन जे ॾिहाड़े जी तक़रीब पीपी चेयरमैन ख़ासि महिमान तौरु शिरकत कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी तरफ़ां परेड जो मुआइनो कयो वियो। कैडेट्स गार्ड ऑफ ऑनर पेश कयो। पाकिस्तान पंहिंजी ख़ुदमुख़्तियारी जी हिफ़ाज़त करणु ॼाणे थो। हथियारबंदनि फ़ौज मुल्क जी हिफ़ाज़त लाइ ॾींहुं राति मसरूफ़ आहिनि। पाकिस्तान आलमी सतह ते पंहिंजो धार मक़ाम हासिल करे चुको आहे। पीपी चेयरमैन जो इहो चवणु आहे। तालीम जे मयार खे बहितर बणाइण तरजीह आहे। तक़रीब जी पुॼाणी ते पीपी चेयरमैन खे रिवायती शील्ड ऐं तस्वीर पिणु ॾिनी वई। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह तक़रीब में पिणु मौजूदु हो।